नाज़रीन, सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ तस्वीर सबब वाहिपेदार हैरान आहिनि त छा अंबानी फैमिली महिमान के खाइण सां गॾु टिश्यू पेपर जी जाइ ते करंसी नोट पेश कया। ट्विटर ते हिकु तस्वीर शेयर कई वई आहे, जंहिंखां पोइ हिकु नओं सवाल पैदा थी वियो आहे। इहा तस्वीर नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर जे इफ़्तिताह खां पोइ सोशल मीडिया ते गर्दिश करे रही आहे, जंहिंमें दावा कई पई वञे त इहा अंबानी ख़ानदान तरफ़ां मुनक़द कयल हिकु पार्टी जी तस्वीर आहे। उन तस्वीर में मिठी जो हिकु डिश ॾेखारियो आहे, जंहिंजे हर प्याले सां गॾु टिश्यू पेपर जे बदिरां 500 रुपयनि जा नोट नज़र अची रहिया आहिनि। रत्नेश नाले वाइपदार तस्वीर जो कैप्शन लिखियो त अंबानी जी पार्टी में टिश्यू पेपरनि जी जाइ ते 500 रुपयनि जा नोट हूंदा आहिनि। तस्वीर जी हक़ीक़त मालूम कंदड़ वाइपेदार ॿुधायो त इहा हिकु डिश आहे जंहिंखे दौलत जी चाट चयो वेंदो आहे, जंहिंजो नालो इन जे अक्स जे मुनासिबत सां रखियो वियो आहे। उत्तर वज़ीरिस्तान में घणेई पसंद कई वेंदी आहे। तरतीब अमीरी जी अलामत आहे, ज़ाइके सां भरपूर आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।